माण्हू सभु न सोणा पखी सभु न हंज, माण्हू सभु न सोणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बि बहार जी। वक़्त में जनाब चीफ गेस्ट हिन महफ़िल जा मोर ऐं मौजूद साथियो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु जी मुंहिंजी तकरीर उनवान आहे, उहा हस्ती कंहिं तारीफ़ जी मुहताज न आहे, जंहिंजी बरक़त ऐं यशरब जे कारण पहाड़नि खे उहो शरफ़ मिले जो सॼी दुनिया जा मुस्लमान हर साल उन खे ॾिसण लाइ उदास हूंदा आहिनि, जंहिंजी तारीफ़ में पूरो क़ुरान त छा तौरेत ते इंजील में सचाई जा सबूत मिलनि था। जनाब सदर, अहिड़ी तरह सां ई जॾहिं अरबन में बेहद बुरायूं थी रहियूं हुयूं ऐं इंसानियत जा कातिल धीअरनि खे जहिड़ो पूरण लॻा, त उन ई इलाइक़े में ख़ुदावंद करीम हिकु अहिड़ो त मोती मोकिलियो जंहिंजो फ़ाइदो अरबन खां सवाइ पूरे इंसानियत जे लाइ मसइले राह बणिजी वियो, जंहिंखे अर्श अज़ीम ते अहमद ऐं फ़र्श ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नाले सां यादि कयो वेंदो आहे। पाण ख़ुदा जे अनमोल हीरनि जानी नबियुनि मां आख़िरी नबी हुआ, सदन इख़लाक़ ऐं ईमानदारी एतिरी त इहो खैन अल अमीन लक़ब मिलियो। दोस्त न पर खैन, दुश्मन बि अमानतूं रखी वेंदा हुआ, जंहिं लाइ संदसि इख़लाक़ ऐं ईमानदारीअ जे करे ई गैर मुस्लमान बि पंहिंजे दीन ऐं धर्म छॾे संदसि पैरवी कंदा हुआ, जंहिं लाइ ख़ुदा पाक पाण क़ुर में फरमायो आहे त ए मोहम्मद, तव्हां इख़लाक़ जे आला मर्तबे ते आहियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इख़लाक़ जे आला मर्तबे ते हूंदे, रहमतुल आलमीन हूंदे, ॿिन्ही जान जे सरदार हूंदे बि पाण कॾहिं बि फ़ोक़ियत हासिल न कई, आला न सम्झो, पाण कॾहिं बि तकबुर न कयो। जॾहिं त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कुफ़ार वारा चवंदा हुआ त ए मोहम्मद, तव्हां आला क़बीले खां तालुक़ रखंदड़ आहियो ऐं अव्हांजो मर्तबो बि आला आहे, तंहिं करे तव्हां कुझु माण्हुनि में फ़र्क़ु करियो ऐं हर कंहिंखे बराबरि न सम्झो। हुननि जे चवण जो मतिलबु इहो ई हुयो त जीअं अॼुकल्ह जा असांजा वॾेरा करे रहिया आहिनि, हीअ सरदार कंहिंखे बि पाण सां गॾु वेहणु न सम्झंदा आहिनि, हीअ हर मज़दूर खे घटि सम्झंदा आहिनि ऐं कंहिंखे बि पंहिंजे बराबरि जे वेहण लाइ लाइक़ु न सम्झंदा आहिनि ऐं इजाज़त न ॾींदा आहिनि। कुफ़ार वारनि जे चवण जो मतिलबु बि इहो ई हुयो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि अहिड़ो ई रवैयो इख़्तियार कनि। इन्हनि ॻाल्हियुनि ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इनकार कयो, छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त हर शख़्स सां हिकु आम इंसान वांगुरु मिलंदा हुआ ऐं ग़ुलामनि सां गॾु कमकार बि कंदा हुआ ऐं ग़ुलामनि खे गॾु घटि वधि बि कॾहिं बि न चवंदा हुआ, बल्कि ग़ुलामनि खे त घर जो भाती करे सम्झंदा हुआ ऐं हर कंहिं सां नरम मिज़ाजी सां पेश ईंदा हुआ। जेकॾहिं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां को बि बुरो सलूक कंदो हो त उन्हनि लाइ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिदायत जी दुआ घुरंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां ई हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह अदलो इंसाफ़ ऐं भाईचारे जी दर्स ॾिनो। आख़िर में ही लफ़्ज़ चई मां पंहिंजी जाइ वठंदुसि, बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल गिरेंगे और हम उठाते जाएंगे। सुभान अल्लाह, आमीन, सम आमीन। थैंक्स, वेरी वेरी थैंक्स, 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 थैंक्स।